माशाल्लाह उस्ताद खे ॾिसी करे सभु नोए खान थियासीं ऐं उस्ताद जे जेको ख़ाल आहे उहो कोन भरिबो ऐं उस्ताद सां जेके माण्हू साथी हुया न उस्ताद जो आवाज़ु न उन्हनि जे साथियुनि जो उहो साॻियो उहा क्वालिटी मौला जी अदादारी पई थींदी ऐं सभु ड्यूटी थींदी सुठा था पढ़नि सभई पर उस्ताद वारो जो ख़ाल आहे उहो भरिजणु। उस्ताद शाइरी कहिड़ी पढ़ंदो हुयो? शाइरी साईं मोहम्मद अली शाह जौहर जी असां ॿुधीसूं, उन खां पहिरियां सकलैन जी ॿुधीसूं, उनजी अख़्तर जा नवाज़ उस्ताद खां ॿुधियासीं ऐं उस्ताद साईं मोहम्मद अली शाह जौहर खे पढ़ंदो रहियो। शाइरी जे हवाले सां मसाइबी हूंदो, फज़ाइली हूंदो या हा उस्ताद मसाइबी घणो घणो पहिरियों नु मसाइबी कहिड़ो ॿुधो उस्ताद जो? ओ बीबिया ने सॾ मारे किथे ॿुधो? ओ चक काफ़िले ते 8 रबीअ अव्वल ते बीबिया ने सॾ मारे पियो फज़ल दा जल्दी आवियां खैमे विच आया शिमरे बुरके या बचवावियां। उस्ताद महिमान खानी जे हवाले सां कीअं हूंदो? उस्ताद बहितरीन तॾे वारो हुयो ऐं सुठी इज़त भरियो माण्हू ऐं जेके असां उस्ताद वटि काफ़ी दफ़ा आयासीं त सुठी महिमान नवाज़ी उस्ताद कई पंहिंजे हाल हार ऐं उस्ताद असां वटि बि बग़ैर प्रोग्राम जे हलियो ईंदो ऐं सुठी असांखे जेका हाल हार थी उहो ख़िदमत उस्ताद जी कईसीं। उस्ताद पंहिंजे आवाज़ में कॾहिं खुटो हुजे कॾहिं टुटो हुजे किथे तव्हां ॿुधो हूंदो? ही काफ़ी नुआ हर नोए खाने खां थी सघे थो पर काफ़ी भिटशाद अहिड़ा आहिनि जो उस्ताद नुआ अध में छॾिया पर उस्ताद जा जेके नोए खानी आहे ऐं जेके मसाइब जे हवाले सां कम आहिनि उहे ॾाढा बहितरीनु आहिनि। उहो नो यादि आहे तव्हांखे जिते उस्ताद खुटो हुजे? उस्ताद छॾियो हुनो ॾू मस्तूरा ओ मस्तूरा विच ज़हरा वांगुरु बदशाह हुसैन दी भेण दा लुटवा के बुरके ते ज़ेवर थल सानी हिकिड़ो मिसरो छॾे ॾू संगती आहिनि सफ़रा ते हिकु ॾींहुं टुर गए दुनिया तूं ख़ासि करे टे नुआ भिटशा ते हुया। उस्ताद आवाज़ कीअं हूंदो? बहितरीनु हूंदो या? उस्ताद जो आवाज़ु सुठो दर्दीलो ऐं बहितरीनु हुयो। उस्ताद वरियाम जो आवाज़ु सुठो, यूसुफ जो आवाज़ु बहितरीनु हुयो। भरा वारो मतिलबु उस्ताद जो जेको नोए में जान पैदा करणु हुयो उहा बहितरीनु ॻाल्हि हुई त नोए में माण्हुनि खे पाण ॾे मुतवजो करणु, नोए में हिकिड़ी जान पैदा करणु ऐं माण्हुनि जो जेको आहे माइल करणु पाण ॾे उहो नोए जे दौरान उस्ताद खे बहितरीनु इहो फ़न हुयो। मां तव्हां चवण मतिलबु उस्ताद जो आवाज़ु सनो हूंदो ऐं उस्ताद वरियाम जो आवाज़ु कहिड़ो? उस्ताद जो आवाज़ु वरियाम जो बहितरीनु मथे आवाज़ु ऐं सनो वेंदो हो। उस्ताद जो आवाज़ु भरा सां ईंदो उस्ताद कमनि में भरा सां। मंगे अदवार खैर करे।